वाह ज़ुबैर खान वाह, तव्हांजो शरीफ माण्हुनि सां सलूक करणु। अदा वॾो मौजूद आहे, इन करे न ज़बान में तोसां ॻाल्हायूं था। जेकॾहिं न हुजे हा त इहा ज़मीन हिन वक़्तु असांजे नाले हुजे हा त पोइ तव्हां इहो बि ॿुधो हूंदो, बनियूं ऐं वनियूं बेग़ैरत छॾींदा आहिनि। इन लफ़्ज़नि खे 100 बार पंहिंजे ज़हन में रखी छॾिजो। ख़बर पई आहे त तुंहिंजी ज़मीन मां तेल निकितो आहे। होटल ते ऑफिसर वेठो उहो ॻाल्हि पियो करे। छा मुंहिंजी ज़मीन मां तेल निकितो आहे? छा हिनखे ख़बर न आहे त हिते हथियार खणणु पाप आहे? पर मुर्शिद ज़ोर हन जो निकिरी विया। हथियार वारनि सां ई राज जा माण्हू कीअं सीनो साईंदा? नाहिन राज जा माण्हू अबोच। जॾहिं हुननि जे मथां महल ईंदी आहे त उहे डूंगर साबित थींदा आहे। सर्वेच सही था चओ दी, उहो त आहे। अॼु खां पोइ मां उन्हनि माण्हुनि जी ॻोल्हा कंदसि त इहे आहिनि केरु। असांजे इलाइक़े में कोसो वाव घुलियो आहे। छा चई चाचा? हा मां, अॼु बि मूं तव्हां खां अॻु शोकर माणिक सां गॾु ज़ुहराबाद जे वॾेरे कूंधर जे भाउ ज़ुबैर खे हथियारनि सां हितां गॾु वेंदे ॾिठो आहे। वासिम, तव्हां पंहिंजे सिर परेशान न थी। मां को आसमान जो फरिश्तो या मलाइक त न आहियां। पर पुट ही त चाचा, ही जवाननि जो कमु आहे, अवां पोढ़नि जो न। मूं त माणिक खे चयो हुयो, तव्हां खे न, ऐं हुन वरी तोखे मोकिलियो आहे। माणिक अॻिते ईअं न कयो आहे। मां पाण परेशान आहियां त हू अञा ताईं आयो छो न आहे? ख़ैर आहे चाचा, अची वेंदो। तूं वेह त मां थो वाढी कयां। शाबाश थी पुट, शाबाश थी। ख़ैर त आहे, तूं परेशान आहीं? छा थियो आहे? कुझु माण्हू असांजे ॻोठ जे ॿाहिरियां हथियारनि सां लंघी विया आहिनि। इहा ॻाल्हि तूं कीअं थो करीं सोट? हा सोट, ख़बर पई आहे त चाचो हमज़ो ऐं माणक उन्हनि जे कढ विया आहिनि। कहिड़े वक़्तु? हाणे जो हाणे हितां गुज़री विया आहिनि। लॻे थो त हिते किथे ओसे पासे में ई हूंदा। असां हथियार बि खणी आया आहियूं। अचो मूंसां, ॾिसूं त कहिड़ा कंधार आहिनि जेके हथियार खणी असांजे तर में घुमनि था। अचो ॾिसूं त इहे कहिड़ा मुआरा आहिनि। अचो। सईद, ही केरु आहिनि? यार पकी ही त आया न आहिनि। असांजे तर में त हथियार न आहिनि खया वेंदा। असांजे ॻोठ में त हथियारनि ते पाबंदी आहे। पोइ अछा हिननि जो बुरो थींदो। पकी तूं चवे सच तो। हिननि खे न ॾिसो, अचो त हली ॻोठ वारनि खे इतला ॾियो। अचो। सफ़ा तोप जी आयो। असल पहिरें धक में पखी उफट। शमू, ज़ुबैर खान जो ज़िंदगी में कॾहिं बि निशानो ख़ता न आहे थियो। अञा त ॾिसंदो वञजांइ ऐं ॻणींदो रहिजांइ। बेशक साईं, बेशक। अॼु त सफ़ा वाजट वॼाए छॾियो। हूअं बि सॼे तर में ज़ुबैर खान जे निशान जी
हक़ आहे। बादल हिन तरह में शिकार करण जो मज़ो ही पैचो आहे। दिल चवे थी त रात हिते ही रही पइजे। वाह रस वाह। रईस अलाए कहिड़े क़िस्म जा माण्हू हुजनि हितां जा। शमू ही ॿिनि वॾेरनि जो तर आहे। खैर पाण खे त शिकार करणो आहे। शमू बादल अचो त अॻिते हलो। जानो जी रे सवड़ा सवेर खां ज़ुबैर निकतल आहे आया ना है मोटियो। बाबा सही चाहिए आ त मां शिकार ते थो वञा ऐं थी सघे मां राति न मोटां। घट में घटि मूंखे त ॿुधाया त मां राति घर कोन ईंदुसि। तुंहिंजो भाउ मोटंदो पर तकलीफ़ सां। वॾेरी सिंधु ही तूं छा थी चवीं? पाराए छॾ पंहिंजे भाउ जे पेरनि में ज़ंजीरूं। हुनजी लागर्जी हिते ठानी सतरपुर ऐं शमशीराबाद में न। छा कयो आहे मुंहिंजो भाउ? कंहिंसां नाजाइज़ी कई अथई? को बेड़ो पुटी न हेजायो जेको असांजे तर में नाजाइज़ी करे। इहो नाजाइज़ जो लफ़्ज़ तव्हां वटि हूंदो, असां वटि न। ही मुंहिंजो ॻोठु आहे। मां अहिड़ी काई बि ॻाल्हि बर्दाश्त कोन कंदुसि। नंढे रेस खे कहिड़ी ज़रूरत हुई त पराए तर में वञी शिकार करे? तव्हां बाबा कुझु उनखे बि सम्झायो। जानू हाणे ज़ुबैर कंहिंजी बि सरज़मीन ते शिकार करे सघे थो। हाणे तू बि पाण खे मर्द तो समझी? हां फायरिंग ॾिसी वठी भगोई। बावली मूंखे मेणा न ॾे, मूंखे किथे ग़ैरत न की वञे तग ते। राज राणियो राज राणियो छा कयो आहे मुंहिंजो भाउ? कंहिंसां नाजाइज़ी कई अथई? को बेड़ो पुटी न हेजायो जेको असांजे तर में नाजाइज़ी करे। इहो नाजाइज़ जो लफ़्ज़ तव्हां वटि हूंदो, असां वटि न। ही मुंहिंजो ॻोठु आहे। मां अहिड़ी काई बि ॻाल्हि बर्दाश्त कोन कंदुसि। तूं बर्दाश्त करी या न करी, पर असां सतरपुर ऐं शमशीराबाद वारा हथियारनि खां नफ़रत कंदा आहियूं। पर जे हथियार इस्तेमाल कंदा भी आयूं न त सिर्फ मजबूरी में। वडेरी गाल पूरी ना थी रही से विच में न गालाए पूरी बुध। कुंदर खान असां वरियन खां अमुन प्रस्त रहिया आहियूं। असां जे ॻोठ में असां जे इलाके में हथियार खण ॾोह आहे, गुनाह आहे। ये झिरगा करण, कारोकारी या न्याणियों चट्टी में ॾियण तव्हां जो शान हूंदो। असीं तो कुर्ब ऐं मोहब्बत जा गुल पोखींदा आहियूं। ये सभु रिवाज तव्हां वटि हूंदा, असां वटि न।
एतिरी ताक़त मां वटि बि आहे। मुंहिंजी हिक ॻाल्हि ॿुधी छॾियो, मुंहिंजे भाउ खे कुझु बि थियो त छा कंदे? कबरूं खोटींदे, गोलियूं हलाईंदे। पर इहो यादि रखजां, जेकॾहिं असांजो सब्र टुटो त पोइ एतिरो रतु वहंदो तुंहिंजे ॻोठ जूं भितूं ॻाढ़ियूं थी वेंदियूं। बस कुंदर खान, मां सिर्फ़ तोखे ॿुधाइण आई आहियां त पंहिंजे भाउ खे रोक, हथियार खणी असांजे इलाइक़े में न अचे। असां कॾहिं बि रत वहाइण नाहे सिखियो। असां त कुर्ब जा राबिल पोखींदा आहियूं। बाक़ी जेकॾहिं तारीख़ जा पन्ना उथलाईंदे न त सिंधु जी नदी तोखे रत सां भरियल नज़र ईंदी। ऐं हू रत वहाइण वारा हथ असांजा हूंदा, छो जो असां ज़्यादती बर्दाश्त नाहियूं कंदा कुंदर खान। लोह जे कड़नि में बंदि थियल हथ असांजा बि न आहिनि जो तूं घर में अची करे कुंदर खान खे धमकियूं थी ॾे। तूं करे न ॻाल्हाए। मां राज राणी आहियां। अदब सां लफ़्ज़ पंहिंजी ज़बान मां कढ, छो जो मां नथी चाहियां त तुंहिंजो ईंदड़ नसुल गूंगो ऐं ॿोड़ो पैदा थिए। असांजे तर मां जेकॾहिं पखी बि उॾामी वियो न त तोखे माण्हू जी क़ीमत अदा करणी पवंदी। इहा ॻाल्हि यादि रख त असांजे ॻोठनि जो हिकु हिकु माण्हू जोधो अथई, जेको सिर ॾियण खां नाहे घबराईंदो। जे यकीन न अचे न त पंहिंजे कंहिं बुज़ुर्ग खां पुछी ॾिसजांइ। अचमेंद्रा, बाबा साईं, हीअ त ॻाल्हि असली गाठे खां चढ़ी वई। बाक़ी हिकु ॻाल्हि आहे, वॾेरी सोरठ ऐं सिंधु ताक़त रखनि वथियूं। इहा ताक़त टुटंदी जानो, अहिड़ी टुटंदी जीअं बारूद सां जबल उॾामी वेंदा आहिनि। पर बाबा, नंढे रेस खे कहिड़ी ज़रूरत हुई त पराए तर में वञी शिकार करे? तव्हां बाबा कुझु उन खे बि सम्झायो। जानू, हाणे ज़ुबैर कंहिंजी बि सरज़मीन ते शिकार करे सघे थो। मुंहिंजी इजाज़त अथसि। हाउ साईं, वधीक राधा राणा हो। अधी चूड़ी वठो चूड़ी, अधी रंग बिरंगी चूड़ियों, अधी सगियों भी आहिनि चूड़ी वारी। चूड़ी वठो दी चूड़ी। अल्लाह, हिननि जी हथनि खे को नांग डंगे। अॻे त कॾहिं बि वॾेरी सोरठ जे ॻोठ में बंदूक जो फायर कोन ॿुधो आहे। लॻे थो त हिते बि बाहि भरी वई। पावली भॼी पंहिंजी जिंद छॾा, हिते तुंहिंजी हाजत कोन हलंदी। ओ कोई सभई मरी वञनि, मुंहिंजो छा? बाबा बाबा बाबा, डारे मुझे बचा, मुझे बचा। चाहे मुआ चाहे पाली मुझे बचा। फायरिंग थी दे। मां चाहे थी उथी मथे न मथे जी मुझे कदो जो गोली लगी थी। अरे उथी मथे कौन थी लगी गोली? उता तो तू थोड़ो परते मुंह कर। मां किए परते मुंह क्या? उथी उथी ने भागा उथी। उता तो दिशा मत तोखे लगे थी भला। ओ बाबा, हाने तू भी पान के मर्द तो समझी? हां, फायरिंग ॾिसी वठी भगोई। बावली मुझे मेणा न दे, मुझे किथे गैरत न की ने तग थी। मां त चवां थी त तोखे गैरत अचे, पर मूंखे लगे तो कोन थो। कहीं तो तुम सही थी, पर मुझे पाण सां गॾु वठी हलो। मुझे अकेलो न छॾ, न्याणी खे हिते न छॾी वञी। हां त पोइ हल ने भागा अॻिते थी। मां वञे थी, मां करे ईंदसि, मां पंहिंजो रोज़गार से। मूंखे वठी वञ। हल त पोइ मर हली। राज राणी सिंधु जो कुछ भी चई वही है, वो सब हकीकत है, सिद्धो सऊं सच है। तो छा जानी उन्हनि खे?
ॿुधाए अहिड़ो कहिड़ो ॻोठ आहे, कहिड़ो शहर आहे जंहिंमें हथियार कोन्हे को? सतरपुर जी सरजमीन, शमशीराबाद जी धरतीअ ते अमुन परस्त राज रहंदा आहिनि। भाजाई असां 7 पीढ़ियुनि खां वरी रहिया आहियूं, पर अॼु ॾींहं ताईं कंहिं में इहा ज़रूरत पैदा न आहे थी त कोई बि असां ॾांहुं अखि खणी ॾिसे। हिकु औरत थी करे मुंहिंजे ई तॾे ते अची मुंहिंजी बेइज़ती करे वई। मां मौजूदु न हुउसि सदा साईं, न त ख़बरूं खोड़नि ते पवनि हा। बस ॻाल्हाए वियो। राज राणी सिंधु जो कुछ भी चई वही आहे वो सब हकीकत आहे, सिद्धो सऊं सच आहे। तो छा ॼाणी उन्हनि खे? ॿुधाए। हुन सां गॾु जेको नौजवान हो, हुन जे हथ में पट चढ़े लठ हुई ऐं हथियार भी हुयसि। हा, पोइ छा थी पियो? सब कुछ थी सके तो। उन्हनि जे ॻोठ जा सब माण्हू निशानेबाज़ आहिनि, जिन्हनि जी हिकु गोली भी ज़ाया नाहे थींदी। भाॼाई मूंखे लॻे थो त तव्हां शायदि राति निंड नाहे कई, हो जाॻो अथव, तॾहिं त अहिड़ियूं ॻाल्हियूं पिया कयो। सतरपुर ऐं शमशेराबाद जा माण्हू असुल खां हथियार हलाइण जा माहिर आहिनि। इहा सदियुनि खां उन्हनि खे तरबियत मिलियल आहे। ॾाढो जीवण जीअरो वेठो आहे, उन खां पुछी ॾिसो, हर सूर्य 100 मुड़सनि जो मट आहे, भली आज़माए ॾिसो। लॻे थो त दा भाॼाई जनम बि मेटींदी आहे, शायदि अॻ में उन्हनि खे ॾिसी आई आहे। हूअ न, पर हाणे इहो मंज़र असांखे ज़रूरु ॾिसणो पवंदो त बेरहम गोलियुनि खां केरु बचे थो, केरु मरे थो। नथा मुड़ो न, भली पंहिंजो इहो शौक़ पूरो करे ॾिसो। शमू, शिकार जो असल मज़ो अचे। बादल, ईअं सम्झ त ही सॼो तर पंहिंजो थी वियो। रस, जिते तव्हांजा कदम पवंदा आहिनि उते भर में बाज़ार थी वेंदी आहे। बेशक रईस, पर कुझु हलण जी बि कयो। वॾो रईस इंतज़ारु कंदो हूंदो। चङो पियो त हलूं, वाकई अदा इंतज़ारु कंदो हूंदो। अचो। तव्हां हथियार खणी छो असांजे ॻोठ में आया हो? ॻाल्हि कयो, मसलो छा आहे तव्हां सां? मसले खे छॾ, सिधो थी वञ। तमीज़ सां ॻाल्हायो। तमीज़ ई त ॻाल्हाई आहे, न त ही ज़बान घणो कुझु ॻाल्हाईंदी आहे। केर बि धारियो पलीत नियत सां असांजे ॻोठ में ईंदो न,
असां उनखे बर्दाश्त न कंदासीं। सतपुर वारनि जी ज़बान ईअं ॻाल्हाईंदी आहे छा? जेको पखियुनि जा वाहिरा खाली करे, अंगणनि ते बचनि जूं निंड्रूं हराम करे, बंदूक जे ॾाढ ते बेज़बान जानवर मारे, उन घाटू असां इहा ई ज़बान ॻाल्हाईंदा आहियूं। केरु शिकारी न आहे। पंहिंजे बचाव पंहिंजे तहफ़ुज़ जे लाइ कंहिं वटि हथियार कोन्हे को। ॿुधाए अहिड़ो कहिड़ो ॻोठ आहे, कहिड़ो शहर आहे जंहिंमें हथियार कोन्हे को? सतपुर जी सरज़मीन, शमशीराबाद जी धरतीअ ते अमन परस्त राज रहंदा आहिनि। ही उहा जूई आहे जिते दुखनि सुखनि जा मेला लॻंदा आहिनि। को बि धारियो माण्हू हथियार नाहे खणी ईंदो। छा सम्झो आहे तव्हां? हर ॻोठ हर घिटीअ में हथियार खणी घुमंदव? ॻाल्हि ॿुधी छॾ हिकिड़ी, वॾेरी सोरठ जे तर में जेको हथियार खणी ईंदो उनखे गार सम्झो वेंदो आहे। असां भुल में हिते अची वियासूं, असांखे ख़बर न हुई, पर तव्हांजो इहो सुलूक सुठो न आहे। मां ज़ुबैर खान आहियां, कुंदर खान जो भाउ, ज़ोराबाद जो मालिक ऐं पंहिंजे तर जो अमीर आहे। वॾो नाज़ आहे तोखे पंहिंजे भाउ ते। हाणे ॾिसंदासीं त तुंहिंजो भाउ तुंहिंजे लाइ छा थो करे। हिननि खां हथियार खसियो। जेको बि पराई धरती ते अची ॾाढ मुड़सी कंदो आहे न, हुन सां इहो ई पसंदि थींदो आहे। इहो तव्हां सुठो सलूक नथा कयो। तव्हां जेका तकलीफ़ मूंखे ॾियो था न, हुनजो अंजाम ॾाढो ख़राब थींदो। असां त परे थियासीं। हितां जे कंहिं धनार खे हथ तलाए ॾेखार, जेकॾहिं रीहू करे न भागे त मुंहिंजो नालो बि शेर अली न आहे। शेर अली असांजे ॻोठनि ऐं बागनि जा पन तूफ़ान छाड़ींदो आहे, कारतूस ऐं गोलियूं न। ही तर सुख मोहब्बत जो आहे। भली दुनिया में बाहि भरे, हिते शराफत, सादगी, इंसानियत पलबी आहे। वेर झेड़ो दंगो फसाद न आहे इन तर में। कुंदर खान जा भाउ, असां जूं बि ओताकूं साॻियूं आहिनि, रीतूं रस्मूं बि साॻियूं आहिनि, सजण बि साॻिया आहिनि, पर असीं मटिया न आहियूं। हीअ ज़मीन जिते तूं बीठो आहीं न, साॻी पुराणी सिंध अथई, जेका तारीख़ुनि में पढ़ी वेंदी आहे। तारीख़ुनि में अॻ में थी हलो या पंध हलणो पवंदो। पर इहा गाॾी, हे तव्हांजी गाॾी असां वटि अमानत आहे, हिनखे कुझु बि न थींदो। हलो हलो अॻ में थियो। अॼु धारिया माण्हू असांजे इलाइक़े में हथियारनि सां ॾिठा विया आहिनि। तोखे त ख़बर आहे पूरी हयातीअ में नाहे थियो। जेको थियो सो थियो, वरी ॿीहर हिन तर में न ईंदा। हुननि खे एतिरो पछताव थियो हूंदो त ज़िंदगी में कॾहिं हेॾा जो रुख न कंदा। मुराद हिकु ॾाढो बुरो ख्वाब ॾिठो आहे। आसमान खां उत्तर तरफ़ बाहि जो मींहुं वसंत ॾिठो अथमि मामा। ऐं ॾिठो अथमि त सतरपुर ऐं शमशेराबाद जे माण्हुनि में भाज पइजी वई आहे। मामा, हिन डेंगले मूंखे चयो त मूंखे माइन वारो मेकअप करण सिखार, छो त हिन जी भेण जी शादी आहे। शादी हिन जी भेण जी, सिंगार वरी है बिलो पियो करे। चए छाती ॻाल्हाए छाती, मूं उस में ही वार अच्छा ना हिन कया।